घोटकी में ख़बर ईंदा हालो त पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान तालका म्यूनिसिपल कमेटी घोटकी चेयरमैन जो उम्मीदवार ॾियाम आसिफ रज़ाक खान दारे जो चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी गरीब ऐं मुस्तहक माण्हुनि जी पार्टी आहे। पीपल्स पार्टी गरीबनि जी बहितरी लाइ कोशिशूं करे रही आहे। पीपल्स पार्टी अक़लियतुनि जे बराबरी जे हक़नि लाइ जंगी बुनियादुनि ते कम करे रही है। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार हिन घोटकी में मसीह बिरादरी में इमदादी रक़म विराइण वारी तकरीब खे ख़िताब कंदे कयो। उन मौके ते ॾियाम आसिफ रज़ाक खान दारे जो मसीह बिरादरी जे 44 मुस्तहक ऐं गरीब खानदाननि में 55,000 रुपयनि जा इमदादी चेक विराया। उन मौके ते पीपी ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह खान कलवड़, सैयद माजिद शाह, सरदार बगन खान कलाती, सैयद रिजवान शाह, रईस रफ़ीक चाचड़, असदुल्ला लाखो, मोहम्मद आसिफ अरई, आदिल रहीम मलिक ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। उन मौके ते ॾियाम आसिफ रज़ाक खान दारे जो चयो त सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह खान दारे जो जे ख़ासि हिदायतुनि ते मसीह बिरादरी जे मुस्तहक माण्हुनि में इमदादी चेक विराया विया आहिनि। मसीह बिरादरी में चेक विराइण जो मक़सदु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मसीह बिरादरी सां मोहबत जो इज़हार करणु आहे। हिन चयो त असां हमेशह घोटकी जी अवाम जी ख़िदमत कई आहे। शहर में मुख़्तलिफ़ तरक़ियाती स्कीमुनि ते तेज़ी सां कम जारी है। जल्द घोटकी शहर खे वधीक खूबसूरत बनाईंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।